अलायार टंडो मोहम्मद खान थरपारकर ऐं ॿियनि ज़िलनि में बि कल्ह खां बरसाति जो सिलसिलो जारी आहे, जॾहिं त ठटे शहर में पूर जहिड़ी सूरत हाल थी वई आहे। क़ौमी शाहरा समेत हेठां वारनि इलाइक़नि में 4 खां 5 फुट पाणी बीहजी वियो आहे, जॾहिं त ॿिए पासे मीरपुर ख़ास में बि 18 कलाकनि खां जारी बरसाति सबबि तबाही आहे। समूरा इलाइक़ा पाणी हेठि अची विया आहिनि। केतिरा ई कचा घर ड्रही पिया आहिनि। सामारे तालके जे अक्सर इलाइक़नि में बि पाणी घरनि में दाख़िल थी वियो आहे। बरसात जी सूरत हाल बाबति तव्हां ते ख़बर पहुचायूं पिया। सिंध में अॼोके ॾींहं बि तेज़ बरसाति जो सिलसिलो जारी आहे। तूफ़ानी बरसाति तबाही मचाए छॾी आहे, जॾहिं त हैदराबाद, ठट्टो, सजावल, बदीन, मीरपुर ख़ास, उमरकोट, टंडो अलायार, टंडो मोहम्मद खान, थरपारकर ऐं ॿियनि ज़िलनि में बि कल्ह खां बरसाति जो सिलसिलो जारी आहे। इन ई हवाले सां राब्तो कयो आहे ठटे मां KT न्यूज़ जे रिपोर्टर महबूब रोही सां। जी महबूब, अपडेट कजो। जी मानो ठटे में गुज़िरियल 10 कलाकनि खां वधीक अरसे खां ठटे में मुसलसल बरसाति जेका आहे तेज़ ऐं शदीद बरसाति जो सिलसिलो जारी आहे। ठटे शहर समेत ज़िले जे साहिली पट्टीअ वारे इलाइक़नि थोरे कोस्तानी इलाइक़नि में ज़ोरदार बरसाति जो सिलसिलो जारी आहे, जे सबबि जिते आम ज़िंदगी मखलूज बणिजी वई आहे। बिजली जो मवासिलात जो निज़ाम गरम थी वियो आहे। उते ठटे जे शाही बाज़ार समेत शहर जे अक्सर इलाइक़ा में बुखारी महलो आहे, ठटे जो आगर महलो आहे या मुख़्तलिफ़ जेके पाड़ा आहिनि ठटे जा, उन्हनि में उनजी कच्ची आबादी वारनि इलाइक़नि में पाणी काए पियो आहे। ऐं हिन वक़्तु मजबूरी सूरत इहा त शाह कमाल महलो ऐं ठटे जे बुखारी महले में, आगर महले में जेके शहरी घर जेके आहिनि, शहरी इलाइक़नि जा घर आहिनि, उन्हनि में बरसाती पाणी काए पियो आहे, जे करे शहरी सभु परेशानी में मुब्तला थी विया आहिनि। ठटे शहर मां बरसाती पाणी निकाल करण लाइ लाॻापियल इंतज़ामिया को बि ख़ासि तहरत न वठी सघियो आहे। सिर्फ़ु हेठियो हमलो किथे नज़र आयो, बाक़ी जेको आहे जवाब बनायो वियो आहे त बिजली न आहे, जे करे हुननि जूं मोटर मशीनूं कमु न थियूं कनि। टोटल जेके डिस्पोजल मशीनूं आहिनि ठटे शहर में मजबूरी तौर ते उहे बंदि पियल आहिनि, जे सभु ठटे शहर मां बरसाती पाणी निकाल न थियण करे शहर में सूरत जीअं कोई तीअं ख़राब थियण लॻी आहे। ड्रेनेज जो समूरो निज़ाम नाकारा बणिजी वियो आहे। साॻी सूरत ठटे जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में आहे, ख़ासि तौर ते ठटे जो ऐं शहर जो थोरे आसपास जे इलाइक़नि जो बरसाती पाणी समुंड में निकाल कंदड़ ठटो आउटफॉल सब ड्रेन उन में पाणी जी चाड़ वारी सूरत बरक़रार आहे ऐं पाणी जो दबाव उन में वधण लॻो आहे, जे करे उहो कंहिं बि वक़्तु इहो ख़दशो आहे त उहो पाणी बैक फिरो न करे। इहा साॻी सूरत साखो जाम साखो आउटफॉल ड्रेन, घोड़ाबारी आउटफॉल ड्रेन ते पाणी जो दबाव जेको वधी रहियो आहे ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो बरसाती पाणी जीअं ई गॾु थियो आहे सिम नालनि में, त उन्हनि ते दबाव वधी रहियो आहे, जे करे उन्हनि जे उबते वहण जो ख़दशो वधी रहियो आहे। ठटे जे मुख़्तलिफ़ जेके कोस्तानी इलाइक़ा आहिनि, जंहिंमें जुमशाही आहे, नूरियाबाद आहे, जामशोरो ऐं ठटे जे कोस्तानी इलाइक़नि मां बरसाती जेके ज़ोरदार बरसातनि जो सिलसिलो हिन वक़्तु बि तेज़ ऐं शदीद जारी आहे, जे सबबि ठटे जे मुख़्तलिफ़ जेके जाबलूं नयूं आहिनि, जंहिंमें लोयाच नए आहे, सोड़ नए आहे ऐं उन सां गॾोगॾु नए बाराण आहे, उहे वही आयूं आहिनि। मुख़्तलिफ़ जेके जाबलू इलाइक़नि मां नयूं वही अचण जे करे ठटे जे कोस्तानी इलाइक़नि ख़ासि तौर ते जंपीर ऐं आसपास वारनि इलाइक़नि सां ठटे जो ज़मीनी राब्तो बि काटा थी वियो आहे। बाक़ी सूरत साहिली पट्टी जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जी आहे ऐं ठटे जी जेका पलीजानी वारो इलाइक़ो आहे, उन इलाइक़े में जेके मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि ठटे जा, उन्हनि मां जेके बरसाती पाणी जुमशाही वारे इलाइक़नि मां बरसाती पाणी जेको जाबलू नयनि जे ज़रिए वही अचण जे करे पलीजानी जा केतिरा ई ॻोठ पाणी हेठि आयल आहिनि। ठटे ज़िले अंदरि मजबूरी तौर ते बरसाति शिदत सां शदीद बरसाति जारी आहे, जे सबबि जिते मवासिलाती निज़ाम नाकाम बणिजी वियो आहे, उते ज़िले इंतज़ामिया बरसाती पाणी खे निकाल करण लाइ या उहा हिफ़ाज़ती कदम खणण में नाकाम नज़र आई आहे, जे करे माण्हुनि जी परेशानी में वधीक इज़ाफ़ो थी रहियो आहे ऐं बरसाति जो सिलसिलो हिन वक़्तु बि तेज़ ऐं शिदत सां जारी आहे। जी महबूब रोही, अपडेट करण लाइ तव्हांजी वॾी महिरबानी। अपडेट कयूं पिया बरसाति जी सूरत हाल बाबति। सिंध में तूफ़ानी बरसाति तबाही मचाए छॾी आहे। हैदराबाद, ठट्टो, सजावल, बदीन, मीरपुर ख़ास, उमरकोट, टंडो अलायार, टंडो मोहम्मद खान, थरपारकर ऐं ॿियनि ज़िलनि में बि कल्ह खां बरसाति जो सिलसिलो जारी आहे, जॾहिं त ठटे शहर में बोर जहिड़ी सूरत हाल आहे। इन ई हवाले सां राब्तो कयो आहे टंडे अलायार मां KT न्यूज़